अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सारा आहे। मां पहिरियों जैकमाबाद में रहंदी हुयसि, हाणे सखर शिफ्ट थी आहियां। ऐं मसइलो थियो आहे राति 4 बजे 3 गाॾियां अची मुंहिंजी दर ते बीही रहिया। मुंहिंजी दर खड़कायो अथनि, मुंहिंजो मुड़ुसु वियो ॿाहिरि। चए पियो सारा सां असांखे ग़लति कमु करिणो आहे त हुनजो पेमेंट बि असांखे ॿुधाए छॾियो, तव्हां घणो वठंदव, तव्हां जेतिरो पेमेंट वठंदव असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। त मुंहिंजो मुड़ुसु इन सां ॻाल्हायो त चए पियो तव्हां पीतल हुयो छा, दर ते अची करे तव्हां अहिड़ा ॻाल्हियूं कयो था, फ़िलहालु तव्हां वञो, तव्हांजे लाइ बहितरु आहे। त पोइ इन चयो असां बि घटि न आहियूं, असां यूसी जी चेयरमैन हूं। मुंहिंजो नालो अलाए गुलबहार अलाए आबिद गुलबहार ईअं ॿुधाए पियो, आबिद गुलमहार ईअं नालो ॿुधाए पियो। चए पियो तव्हां हिते तव्हांखे रहण तूं न छॾंदासीं, अगरि तव्हां हिते सामान न खया तव्हांखे मारींदासीं। हुनजो तस्वीर बि आहिनि मां वटि। ॿियो गॾु हे हुयसि, असांखे हिते बि रहण न छॾंदा हुया। असां पंहिंजे शहर जैकमाबाद छॾी करे हिते सखर आयासीं, हिते बि रहण नथा छॾनि। मसइला यकम असां छो थियनि था? चेयरमैन थी करे अहिड़ा कम करनि था, इनखे चेयरमैन रखियो केरु? और सखर छॾे असां वञूं काॾे? उहो शहर ॿुधाइनि जिते अमन हुजे। मुंहिंजो मुतालबो एसपी साहब सां, मुंहिंजो रास्तो त न थियो अथसि, पर मुतालबो कयांसि थो जल्द जल्द हिननि खे गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ ॾियनि। हा विया हुआसीं आबा थाणे ते, विया हुआसीं, NC करायमि। चए पियो थी वेंदा गिरफ़्तार। वो तो मां तव्हांखे ॾसमि बि सेन साईं, कालियूं लॻल हुया, मां काल अटैक न कयमि, अलाए मां 9 नंबर अटैक न कंदो आहियां न। हिनजा वाइस बि आहिनि, हिनजा मैसेज बि आहिनि, सभु कुझु आहिनि। मां वाइस छंछर ते इंजो मार साहिब जो पंहिंजो वाइस मां अॼु ॾिठोमांसि त लिखियलु आहे त तोसां मिलणो आहे, तूं मुंहिंजी पाड़े में आयो तोसां मिलणो आहे। ॿियो छोकिरो जेको इनखे वठी आयो आहे, इनजा वाइस खोड़ आहिनि, त उहो मां अॼु चेक कयोमांसि, अॻे मां कॾहिं ॾिठोमांसि। अलाए केतिरा वाइस में ईअं हाणे वाइस न, हे वाइस तुंहिंजा अलाए केतिरा कलाक कया अथसि। कालियूं वाइस सभु वाइस आहिनि, ॾिसो सभु वाइस हाणे थाणे ते वञूं पिया, इन वाइस कयो आहे, चए पियो तव्हां सां मिलणो आहे, तव्हां काथे असां इनखे मां कॾहिं ॾिठुमि न, इहे राति इनखे ॾिठुमि जेको मार साहिब सां गॾु आयो आहे। असां साईं इहो चऊं था त एसपी साहिब इनखे मतिलबु गिरफ़्तार करे जल्दी, सिंध हुकूमत, त अहिड़ा ग़लति कम ॿिए न थियनि। अगरि इहो यूसी जो चेयरमैन आहे त इहो ग़लति कमु करे थो, पोइ ॿिया माण्हू वधीक ग़लति कमु कंदा आहिनि। इनखां चेयरमैन थी करे अहिड़ा कमु करे थो, कंहिंजी 4 बजे घर में दर खड़काइण ऐं चवे बाबा तूं मां तुंहिंजी घरवारी सां ग़लति कमु कंदमि, त ज़िंदगी में असां त न ॿुधो केरु ईअं कंहिंसां ॻाल्हाए। त उहो मां बर्दाश्त करे चुप करे हुउमि, त मूंखे हुकूमत कानूनी कार्रवाई करणु खपे। मां वटि हथियार बि हो, मां हिनखे मारी बि सघां पियो, पर मां चयो मां कानूनी कार्रवाई कंदुमि। सुबुह मां NC बि कटाए आयुमि, त हाणे एसपी साहिब खे अपील आहे त हिनखे जल्दी गिरफ़्तार करे। असां वटि सबूत बि आहिनि, होटल वारा जेको होटल जो कमु हले पियो, छोकिरा कमु करनि पिया, असांजो आम्हूं साम्हूं घरु आहे, उहा बि ॾिसनि पिया। पोयों वाड़ो हुयो उहो छोकिरा, उहा बि ॾिसनि पिया त 3 गाॾी असांजी राति जो 4 बजे असां दर ते अची पहुची आहे। इहो चयो पियो त मां इन इलाइक़े में रहंदो आहियां, इन यूसी जो मां चेयरमैन आहियां, UC 1 जो।